सफ़रनामो पढ़ी रहियो हुउसि। दरिया किनारे रोईंदड़ छोकिरी, हीअ अव्हां जी स्क्रीन ते ॾिसण में ईंदो हूंदो। इन सफ़रनामे जी अंडरलाइन आहे जेका अव्हां दोस्तनि सां शेयर कजे थी। लिखे थो त ख़ुद मत जा पोइ लॻ सही था चवनि, हिंदू बि ठीकु आहिनि, मुसलमान बि सचा आहिनि। यहूदियुनि जे हवाले सां उहा ॻाल्हि बि सही आहे त जॾहिं बि को बि माण्हू कंहिं बि अक़ीदे जी पैरवी कंदो आहे त सचाई ऐं ख़ुलूस संदसि साथ ॾींदा आहिनि, पोइ उहो अक़ीदो रखंदड़ मर्द हुजे या औरत। पर अलाह साईं जो दीदार खेसि ज़रूरु थींदो आहे। ख़ुदा सां मिलण खां पोइ ई माण्हुनि वटां मौजज़ा ज़ाहिर थींदा आहिनि। मूं सच जी ॻोल्हा लाइ कैथोलिक अक़ीदो अख़्तियार कयो, हिन ॻाल्हायो, छाकाणि त नंढपिण खां वठी मूंखे वालदेन वटां उहो अक़ीदो पले पियो। अहिड़ी तरह जेकॾहिं मां कंहिं यहूदी जे घर में जनमु वरितो हुजे हा त मां यहूदियत वारे अक़ीदे जी चूंड कयां हा। हर मज़हब ऐं हर इबादत गाह में ख़ुदा त हिकिड़ो ई आहे। भले खणी ख़ुदा जा हज़ार ई नाला हुजनि, पर उहो त असां ते ई आधारियल आहे, अलाह जे कहिड़े नाले जी चूंड कयूं था। जेकॾहिं ख़ुदा जी हिकु सिफ़त औरत में समायल आहे त उन में को बि अजब कोन्हे। ख़ुदा कीअं औरत जो रूप वठी हिन ज़मीन ते आयो आहे, उहा का अणथियणी ॻाल्हि कोन्हे। मूं पंहिंजे पाण सां ॻाल्हायो ऐं जेकॾहिं मुंहिंजी सोच दुरुस्त आहे पोइ ख़ुदा जे औरताणी सिफ़त ई असांखे दुनिया में महबत करणु सेखारे थी।